पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि, छो त ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पुॼी चुको आहे। दरअसल दोस्तो जेको आहे पंहिंजावे ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हां ॾिठो त जीअं जाबर खे ख़बर पइजी वई त हुनजो भाउ भॼी चुको आहे, निकिरी चुको आहे, चाकर वटि कोन्हे, जॾहिं उनखे हसीना बेगम ॿुधाए छॾियो। हाणे छा थींदो? चाकर ख़ान वञी ज़ोर भरंदो, जाबर वञी चाकर ख़ान ते ज़ोर भरंदो त मुंहिंजे भाउ सां मूंखे मिलायो वञे, मां ॾिसां किथे आहे उहो। लेकिन जॾहिं हू ज़िद कंदो चाकर ख़ान त उनखे ख़बर पइजी वेंदी वाक़ई चाकर ख़ान नथो मिलण ॾिए त वाक़ई मुंहिंजो भाउ भॼी वियो आहे। पोइ पंहिंजे भाउ खे ॻोल्हण जी कोशिशि कंदो इहो जाबिर। फ़िलहालु हुनजो भाउ उनखे कासिम ॿुधाइणु नथो चाहे, उनखे पैसनि जी ज़रूरत आहे, लालच आहे, लालच त मराईंदी आहे। उनखे ख़बर आहे अधु रुॻो पैसा खाए थो हसीना खां, असां छो न खाऊं। इन जे करे उहो हसीना खे ब्लैकमेल करे रहियो आहे। लेकिन हसीना काॾो चुप वेहण वारी हुई, उन पंहिंजे पुराणे आशिक़ खे ॿुधाए छॾियो त हे मसइलो हीअं आहे। ऐं रुंडो क़ासिम खे गेम फेरणु चाहे थो क़तल वारी, लेकिन सांवल फेरणु चाहे थो, छो त हाणे क़ासिम खां बि रुंडो फिरी वियो आहे त क़ुर शरीफ़ भले साईं ते कीअं हथु रखूं। इन जे करे हू फेरे रहियो आहे सांवल गेम, पर एॾो आसान न थींदो इहो बि।